इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिही व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा
वखलक मिन्हा ज़ौजहा वबस्स मिन्हुमा रिजालन कसीरन वनिसा वत्तकुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वमन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफ़ों, तमाम तस्बीहात, तहलीलात, तहमीदात, तकबीरात अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाए जो कुल कायनात जो खालिक मालिक पालनहार परवरदिगार वहदहू ला शरीक आहे। दुरूद ऐं सलाम ला तादाद सलातूं रहमतूं खुसूसन इमाम कायनात ख़ातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजे ज़ाते अक़दस ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबियना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, कुरान करीम मां तक़रीबन 3 मक़ामात मां 3 जगहनि तां मूं कुरान करीम जूं आयतूं तिलावत कयूं आहिनि। मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि, मुख़्तलिफ़ आयतूं आहिनि। सूरत आल इमरान जी आयत आहे, सूरत निसा जी आयत आहे, सूरत अहज़ाब जूं 2 आयतूं आहिनि। इन्हनि तमाम आयतुनि जे शुरूअ में अल्लाह ताला हिकिड़ी ॻाल्हि कई आहे। ही मुख़्तसिर टाइम तव्हांजो वठंदुसि, कोशिशि कंदुसि सिर्फ़ु 20 मिंट या 30 मिंटनि जे अंदरि पंहिंजो बयानु पूरो कयां। गर्मी बि आहे, लाइट बि कान्हे, हाणे इंतज़ाम बि स्पीकर जो शायदि सही आवाज़ बि सम्झ में अंदरि वारनि खे न पियो अचे। बहरहाल एतिरो टाइम न वठंदुसि, मुख़्तसिरनि दावत खे क़बूल कयोसीं, आयासीं अल्हम्दुलिल्लाह। कंहिं भाउ साथी जी शादी जी तक़रीब निकाह इहा तक़रीब आहे जंहिंमें अल्लाह ताला उनखे जज़ाए ख़ैर ॾे अल्हम्दुलिल्लाह। जिन ही बहितरीन हिकु प्रोग्राम रखियो आहे दावत जे हवाले सां, दीन जे हवाले सां। अल्लाह ताला इंशा अल्लाह इन्हनि खे कामयाब कंदो, इन्हनि जे घर खे आबाद कंदो। अल्लाह ताला इन्हनि जे रिश्ते खे मुबारक बनाईंदो। छो त हिन वक़्तु केतिरा माण्हू तव्हां ॾिसंदव ख़ुशियुनि में अजाया ख़र्च कंदा शैताननि खे ख़ुशि करण जे लाइ, अल्लाह खे नाराज़ कंदा, रसूल खे नाराज़ कंदा, बेहयायूं बुछड़ायूं शैतानी कमनि में। त ही ख़ुशी आहे। इहा ख़ुशी कहिड़े कम जी? जंहिं ख़ुशीअ जे मौक़े ते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे नाराज़ कजे।
ख़ुशी तो उहा है जो अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल राज़ी थिए असां खां। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे मुताबिक़ असांजा तरीक़ा हुजनि, असां जूं शादियूं हुजनि, असां जूं ग़मियूं हुजनि, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़। इन में मुस्लमान जी ख़ुशी आहे। ही उहे आयतूं मूं तिलावत कयूं आहिनि जिन में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि खे तक़वा जो हुकुम कयो आहे ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इन्हनि आयतुनि खे ख़ुशीअ जे टाइम ते बि तिलावत कंदा हुआ, ग़मी जी हालत में, ख़ौफ़ जी हालत में, जंग जी हालत में, ग़ज़वा जे टाइम ते नसीहतूं कंदे ऐं निकाह जे टाइम ते बि इहे ई आयतूं पढ़ंदा हुआ। यानी ख़ुशीअ में, ग़मीअ में, हर हाल में अल्लाह जो ख़ौफ़ दिल में हुजे, तक़वा दिल में हुजे। ईअं न त मुंहिंजे ख़ुशी जो टाइम अचे बसि मूंखे छूट ॾिनी वई आहे, जीअं मुंहिंजी मर्ज़ी तीअं कयां। न, ख़ुशी हुजे, ग़मी हुजे, हर हाल में तक़वा इंसान दिल में तक़वा धारे, अल्लाह जो ख़ौफ़ रखे। अल्लाह जे ख़ौफ़ जो मतिलबु छा आहे? नऊज़ बिल्लाह, अल्लाह ताला जी ज़ात का अहिड़ी ख़तरनाक न जो इंसान ख़ौफ़ में पइजी थो वञे, कंहिं शइ खे ॾिसे ख़ौफ़ करे, इहो मतिलबु न सम्झिजो। अल्लाह ताला त 70 माइरुनि खां बि वधीक प्यार ऐं मुहबत करण वारो आहे। ॾिसण जी सूरत त अल्लाह ताला जी, अल्लाह ताला जो हुस्न, अल्लाह रब्बुल आलमीन जे ॾिसण जो मंज़र त काइनात जे अंदरि त का अहिड़ी सुहिणी शइ न आहे, पर क़यामत जे ॾींहुं जन्नत बि अहिड़ी सुहिणी ऐं उहे नेमतूं अहिड़ियूं न हूंदियूं जहिड़ियूं अल्लाह रब्बुल आलमीन जे दीदार में हिकु सुकून ईंदो ऐं अल्लाह जी ख़ूबसूरती मोमिन ॾिसंदा। पर ख़ौफ़ जो मतिलबु छा आहे? पीउ खां कॾहिं केरु ख़ौफ़ कंदो आहे? वालिद खां कॾहिं कंहिंजो ख़ौफ़ थियो त डिॼां थो पीउ खां, उनजी सूरत ॾिसी? न, अगरि पीउ खां ख़ौफ़ कंदो फरमान बरदार औलाद, उहो इन करे ख़ौफ़ कंदो त मता मुंहिंजो वालिद मूंखां नाराज़ थी वञे ऐं मता उनखे इहा ॻाल्हि ख़राबु लॻे, मता उनजे प्यार में मुहबत में कमी अची वञे, इन करे पीउ जो ख़ौफ़ थो रखे त मुंहिंजो पीउ, मुंहिंजो वालिद नाराज़ न थिए। अल्लाह जो ख़ौफ़ बानू ईअं रखे त मुंहिंजो रब नाराज़ न थिए। इहो मूंखे ख़ौफ़ हुजे त इन गुनाह करण सां मुंहिंजो रब नाराज़ थींदो। हर हाल में अल्लाह जो ख़ौफ़ दिल में हुजे, इनखे आहे तक़वा चयो वियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ख़ुशीअ में, ग़मीअ में, हर हाल में इहे आयतूं पढ़ंदा हुआ ऐं अक्सर बि निकाह पाइण वारा शादियुनि जे टाइम ते अक्सर निकाह पाइण वारा आलिम, अहले इल्म, निकाह हुआ, इहे ई आयतूं पढ़ंदा आहिनि जेके साबित आहिनि। सूरत आल इमरान जी आयत, सूरत निसा जी आयत, सूरत अहज़ाब जूं आयतूं जिन जो मतिलबु छा आहे, उनजे मतिलब खे, उनजी माना खे त ॾिसूं न। जेके अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशी में, ग़मी में, हर टाइम ते इहे आयतूं पढ़ंदा हुआ। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। ऐ ईमान वारो, अल्लाह जो ख़ौफ़ रखो, अल्लाह जे ख़ौफ़ में तक़वा अख़्तियार कयो, पंहिंजे दिलनि खे मुत्तक़ी बनाए छॾियो, पंहिंजे दिलनि में अल्लाह जो ख़ौफ़ धारियो।
जेतिरे क़दुरु अल्लाह ताला तक़वा जो हुकुम कयो आहे, जेतिरे क़दुरु अल्लाह खां डिॼण जो हक़ आहे, एतिरो पंहिंजे रब करीम जो ख़ौफ़ रखो ऐं न मरो तव्हां मगर मुस्लमान थी मरो। तव्हांजो हर कमु इस्लाम ते हुजे, मुस्लमानी जे दायरे में हुजो। जॾहिं तव्हां ते मौत अचे तेॾी महिल मुस्लमानी वारियूं निशानियूं तव्हां में हुजनि, मोमिन थी मरो, मुस्लमान थी मरो। ॿी आयत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेके निकाह जे टाइम ते बि पढ़ंदा हुआ, केतिरी बि ख़ुशी हुजे, ख़ुशी जो मौक़ो हुजे, उन वक़्तु बि अल्लाह जा रसूल इहे ई आयतूं अल्लाह जे ख़ौफ़ वारियूं पढ़ंदा ऐं इंसान मथां ख़ुशी जो मौक़ो ॾिसी करे अल्लाह जी नाफ़रमानी करे न वेही, किथे ख़ुशी जो मौक़ो ॾिसी करे शैतान खे राज़ी करे न वेही, किथे ख़ुशीअ जो मौक़ो ॾिसी करे शैतान जा राग ऐं मौसीक़ी म्यूज़िक ऐं गाना जेके शैतान जे लाइ ख़ासि मुक़ररु आहिनि, तूं इनखे पसंदि करी। इन करे याद रखजा, अल्लाह जो खौफ रख। या अय्युहन्नासु तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन व खलक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिनहुमा रिजालन कसीरन व निसा वत्तकुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा। ऐं इंसानो तक़वा अख्तियार कयो, अल्लाह जो ख़ौफ़ कयो, अल्लाह खां डिॼो, उन अल्लाह खां ख़ौफ़ कयो, अल्लाह जो ख़ौफ़ रखो, उन अल्लाह खां डिॼो जंहिं तव्हांखे हिकिड़े इंसान मां पैदा कयो। हिकु इंसान आदम पैदा कयईं, आदम जे ई पासे मां उन्हीअ मां उन जो जोड़ बीबी हवा बनाई। पोइ उन हिकिड़े जोड़ मां अल्लाह रब्बुल आलमीन हिन पूरी काइनात में केतिरा इंसान मर्द ऐं औरतूं बनाए छॾिया। अञा ताईं पैदा थींदा रहनि पिया, हिकिड़ा मरंदा रहनि पिया, ॿिया वरी पैदा थींदा वञनि पिया। अल्लाह फरमाए थो त उन अल्लाह जो ख़ौफ़ रखो। वत्तकुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम, उन अल्लाह जो ख़ौफ़ रखो जंहिं अल्लाह जो वास्तो ॾेई करे हिक ॿिए खां सवाल कंदा आहियो, का शइ घुरंदा आहियो, का को मुतालबो मञराईंदा आहियो त अल्लाह जो वास्तो ॾींदा आहियो। तोखे अल्लाह जो वास्तो आहे, मूंखे जवाब न ॾिजां, तोखे अल्लाह जो वास्तो आहे, मुंहिंजी ॻाल्हि पूरी कर, तोखे अल्लाह जो वास्तो आहे, हिन शइ जी ज़रूरत आहे, मूंखे ॾे। वत्तकुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम, उन अल्लाह जो ख़ौफ़ रखो ऐं माइटीअ जो ख़्यालु रखिजो जंहिं बिना ते तव्हांजो निकाह थी रहियो आहे। उन माइटी जो ख़्यालु रखिजो जंहिं एहसान करे तव्हांखे पंहिंजी न्याणी लख़्त जिगर ॾिनी आहे, उन जो ख़्यालु रखिजो। ॿिन्ही ॼणनि खे हुकुम आहे, रिश्तो करण वारा, रिश्तो वठण वारा, रिश्तो ॾियण वारा। अल्लाह जो ख़ौफ़ रखो, उन मिटी माइटी खे ख़्याल सां संभालजो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, ही जेका माइटी ॻंढी वेंदी आहे न, रिश्तेदारी कई वेंदी आहे, पाण फरमायूं सुल्ह रहमी, रहम जेको आहे या माइटी आहे, रहमान जे सिफ़त मां निकितल आहे। रहमान केरु आहे? अल्लाह। पाण फरमायूं या रहम जेको आहे सो रहमान जे इन सिफ़त मां निकितल आहे। जंहिं सुल्ह रहमी कई, माइटी ॻंढी, उन रहमान खे ॻंढियो, जंहिं माइटी टोड़ी, उन रहमान खे टोड़े छॾियो। वत्तकुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम, रिश्तेदारी जो ख़्यालु रखो, माइटनि जो ख़्यालु रखो। जेको शख़्स कता रहमी करे, माइटी ॻंढे त न, पर माइटी टोड़े, माइटी ॻंढण जी मुखालिफ़त करे बग़ैर वजह जे, उन जे लाइ छा हुकुम आहे? इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह अल अदबुल मुफ़रद में इन हदीस खे ज़िक्र कयो आहे।
सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का कंहिं शख्स दर्स जे लाइ टाइम वरितो। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चयो वियो तव्हां ख़मीस जे ॾींहुं असां वटि अचिजो, असांजे इलाइक़े में असांजे मस्जिद में दर्स जे लाइ अल्लाह जे रसूल जा सहाबा आयो, अल्लाह जे रसूल जूं हदीसूं अची असांखे ॿुधाइजो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान ॿुधाइजो। माण्हू इंतज़ार कंदा रहिया त अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जे रसूल जो जलीलुल क़द्र सहाबी हिन ॾींहं ते ईंदो, दर्स ॾींदो। उन वक़्तु माण्हू जमा थी विया। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जीअं ख़िताब जे लाइ मेंबर जे तरफ़ वधिया ऐं पंहिंजे तक़रीर करण खां अॻु में छा फरमायूं त जेको शख़्स हिन मजलिस जे अंदरि मौजूदु हुजे, जेको माइटी टोड़ियो वेठो आहे, जेको पंहिंजे रिश्तेदारनि सां कता रहमी करे वेठो आहे बग़ैर वजह जे, उन शख़्स खे आउं चवां थो हीअ असांजे मजलिस मां उथी वञे। तक़रीर न कई, वेही रहिया। फरमायूं इहो ऐलान कयूं त को अहिड़ो माण्हू जेको असांजे मजलिस में वेठो हुजे ऐं उन पंहिंजी माइटी टोड़े छॾी आहे, कता रहमी करे कता कलामी कयो वेठो आहे, पंहिंजे रिश्तेदारनि सां ॻाल्हाए बि कोन थो। हिकिड़ी त हूंदी आहे वजह अल्लाह जी रज़ा जे लाइ, माइटी ॻंढण बि अल्लाह जी रज़ा जे लाइ, माइटी टोड़े छॾण बि अल्लाह जी रज़ा जे लाइ। पर अॼुकल्ह इहे मामला घटि आहिनि, सिर्फ़ु दुनियावी लिहाज़ सां थोरी मामूली ॻाल्हि तां माइटी टोड़ी वञे थी। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु तक़रीर शुरू नथा कनि। हिकु दफ़ो ऐलान कयूं, केरु न उथियो। ॿियो दफ़ो ऐलान कयूं, टियों दफ़ो ऐलान कयूं त हिकिड़ो नौजवान आहे उहो उथी हलियो वियो। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु हाणे पंहिंजी तक़रीर, पंहिंजो दर्स शुरू कयूं। थोरो टाइम गुज़री वियो त उहो नौजवान वापसि डोड़ंदो सहकंदो अची मजलिस में वेठो आहे। जेॾी महिल सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दर्स ख़तमु थियो, पुछण लॻा ऐं नौजवान मूं त ऐलान कयो हुयो पर तूं केॾां उथी हलियो वें? चई तव्हांजे ऐलान खां बाद में आऊं हलियो वयुसि। इन करे त तव्हां चयो त जेको पंहिंजी माइटी खे टोड़े थो, कता रहमी करे वेठो आहे, उहो हिन मजलिस में न वेहे, हिन जमायत में, हिन दर्स में न वेहे। इन करे बग़ैर वजह जे केतिरे वक़्त खां वठी मुंहिंजी फुफी मूंखां नाराज़ हुई, जंहिंखां मूं कता कलामी करे छॾी हुई, कता रहमी करे छॾी, माइटी टोड़े छॾी हुई। उन खां बाद में को वक़्तु गुज़री चुको आहे। अॼु इहा तव्हांजी ॻाल्हि ॿुधी ऐं डोड़ी वियो आहे, उनखे मिंथ करे उनखे राज़ी करे आयो आहियां, हू मूंखां राज़ी थी वई आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, ऐं नौजवान मूं पंहिंजी मर्ज़ी सां इहो ऐलान न कयो हो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहो ऐलान कयो, अल्लाह जे रसूल जे फरमान जे मुताबिक़ मूं ॿुधायो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो असांजे मजलिसुनि में, असांजे मस्जिदुनि में, असांजी जमायत में, असांजे सफ़ुनि में उहो माण्हू न वेहे, न बीहे, न अचे जेको बग़ैर वजह जे कता रहमी कयो वेठो आहे, माइटी टोड़ियो वेठो आहे। वत्तकुल्लाह अल्लज़ी तसालून बिही वल अरहाम, अल्लाह जो ख़ौफ़ कयो, उन अल्लाह जे वास्ते खे ॾियण वारो माइटी जो ख़्यालु रखो। जेका माइटी ॻंढी अथव, हाणे इहो इरादो रखिजो त ज़िंदगी इनखे ॻंढींदा रहंदासीं, इहा माइटी टुटंदी न, अल्लाह माइटी न टोड़ींदो। एतिरे क़दुरु हुकुम आहे त इहे आयतूं जेके निकाह में पढ़ियूं वञनि पयूं, इन जो मतिलबु इहो ई आहे इंसान जे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ ॾियारणु ऐं माइटी जो ख़्यालु रखणु। इन्नल्लाह कान अलैकुम रक़ीबा, बेशक अल्लाह ताला तव्हांजे मथां निगहबान आहे। टी जॻह कहिड़ी आहे? सूरत अहज़ाब जूं आयतूं आहिनि। या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा।
ऐं ईमान वारो अल्लाह जो ख़ौफ़ रखो, तक़वा अख़्तियार कयो, ऐं जॾहिं का ॻाल्हि चओ त सिधी सही चओ, साफ़ ॻाल्हि, सच ॻाल्हि हुजे, भली ॻाल्हि हुजे, बहितरीन कलाम हुजे, ग़लति ॻाल्हि न कंदा कयो। ॻाल्हायो था ऐं इहा ई ज़ुबान आहे, इहे ई ॻाल्हाइण आहे जेके घर आबाद थींदा। इहा ई ज़ुबान आहे जेका न्याणी परणिजी अचे थी, नए घर में अचे थी पंहिंजे शोहर वटि, उन खे इहा ज़ुबान इज़त ॾियारींदी आहे। इहा ज़ुबान आहे जेका इज़त ॾियारींदी आहे, या वरी इहा ई ज़ुबान आहे जेका ज़िल्लत ॾियारे उन घर मां कढाईंदी आहे। इहा ई ज़ुबान आहे जेका आसमाननि ताईं, बुलंदी ताईं पहुचाए थी। इहा ई ज़ुबान आहे जेका ज़मीन ते हेठि किराए थी। पोइ भले उहो शोहर हुजे या ज़ाल घरवारी हुजे, ॿिन्ही जे लाइ लाज़िमी आहे। अल्लाह फरमाए थो, ऐं ईमान वारो, जॾहिं तव्हां ॻाल्हायो, हिक ॿिए सां कलाम कयो, हिक ॿिए सां ॻाल्हायो था त सुहिणे अंदाज़ में, मेठाज में ऐं बहितरीन अल्फाज़ इस्तेमालु कयो। इहा तव्हांजी ज़ुबान जा अल्फाज़ तव्हांखे घर आबाद करे ॾींदा। तव्हां मां फितना ख़तम थी वेंदा, तव्हांजा झेड़ा झगड़ा ख़तम थी वेंदा। त असां जेकॾहिं ज़ुबान खे सम्झूं ऐं सही इस्तेमालु कयूं, इहा ई ज़ुबान आहे। घर जे लाइ तरबियत इन ज़ुबान सां थींदी, घरवारी जी तरबियत इन ई ज़ुबान सां थींदी, औलाद जी तरबियत इन ई ज़ुबान सां थींदी। पाड़े वारनि जी मुहबत हासिल करण त पड़ोसी मूंखां पाड़े वारा राज़ी हुजनि, मूंखां को नाराज़ न हुजे, उहो बि इंसान जी ज़ुबान आहे। तॾहिं अल्लाह फरमाए थो, ऐं ईमान वारो अल्लाह जो ख़ौफ़ कयो, अल्लाह खां डिॼो ऐं चओ, जेॾी महिल ॻाल्हायो ठीकु ठाक ॻाल्हायो। जंहिंसां छा थींदो? युस्लिह लकुम अमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजा तमाम मामलात, दुनियावी मामलात, आख़िरत जा मामलात हुजनि, दुनियावी घर हुजनि, तव्हांजा जेके मामला आहिनि उहे अल्लाह ताला आसान बनाए ऐं उन्हनि में इस्लाह कंदो। उहे तव्हांजा सुधरजी वेंदा घर, उहे घर तव्हांजा आबाद थी वेंदा, उहे कम तव्हांजा जेके पूरा थी वेंदा। अल्लाह ताला इस्लाह कंदो इन तव्हांजी ज़ुबान जे करे, ऐं तव्हांजे गुनाहनि खे माफ़ कंदो। वमन युतिअल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। जंहिं इताअत कई अल्लाह ऐं उन जे रसूल जी, उन वॾी कामयाबी माणी। कामयाब शख़्स उहो आहे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत करे। ही शादी करणु, निकाह करणु मुस्लमान जे लाइ छा? अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, नौजवाननि जी जमायत, ऐं नौजवानो निकाह कयो, शादियूं कयो। जे तव्हां में शादियुनि करण जी ताक़त न आहे, वसाइल न आहिनि, त रोज़ा कसरत सां रखो। छो त तव्हांजे लाइ निकाह, तव्हांजी शादी, तव्हांजो निकाह करणु तव्हांखे हया ऐं शर्म सेखारे थो, तव्हांजी इज़त जो ख़्यालु रखे थो। तव्हां बुराई खां, शैतानगिरी खां बची वेंदव। अल्लाह जे रसूल जी इताअत ऐं अल्लाह जी इताअत करण जे लाइ इहो हुकुम आहे। तॾहिं अल्लाह जे रसूल फरमायो, अन निकाह सुन्नती फमन रग़िब अन सुन्नती फलैस मिन्नी। जंहिं निकाह कयो, निकाह मुंहिंजी सुन्नत आहे। अल्लाह जे रसूल फरमायो, जंहिं निकाह कयो मुंहिंजी सुन्नत ते अमल कयो। जंहिं निकाह न कयो, ॼाणी वाणी बग़ैर वजह जे, इस्तिताअत ऐं ताक़त हूंदे बि निकाह नथो करे, अल्लाह जे रसूल फरमायो, इन मुंहिंजी सुन्नत खां मुंहुं मोड़ियो। उहो मुंहुं मां न आहे। जेके निकाह नथा कनि बग़ैर वजह जे, अल्लाह जे रसूल उन्हनि खे उम्मत मां ई ख़ारिज करे छॾियो। ऐं केतिरनि जो ख़्यालु छा हूंदो आहे? ही सैयदा सैयदानी आहे, ही पाक दामन आहे, ही सती जती बीबी आहे, तॾहिं शादी कान कयईं।
माना तमाम पाक दामना शादी तॾहिं कान कई अथसि। इहा ख़बर न आहे शादीअ सां ई निकाह सां पाक दामनी हूंदी आहे। काइनात जे अंदरि सभ खां वधीक अगरि पाक दामनी तव्हां ॾिसंदव, नबी जूं घर वारियूं आहिनि, मोमिननि जूं माइरूं आहिनि। अगरि पाक दामन बीबी सैयदा असुल सैयद अहल बैत में शामिल अगरि तव्हां नज़र कंदव, प्यारे पैगंबर जी न्याणी आहे, ख़ातून जन्नत आहे, अम्मा फातिमा ज़हरा। उन खां पहिरीं अल्लाह जे रसूल 3 न्याणियुनि जी शादी कराई, पोइ चौथी न्याणी हुई अम्मा ख़ातून जन्नत सैयदना हसन हुसैन जी अमड़ा अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी घरवारी आहे। अगरि जेकॾहिं निकाह खां सवा सती जती पाक दामनी हुजे हा त अम्मा फातिमा जी शादी अल्लाह जो रसूल न कराए हा। इहो ग़लति सोच आहे। अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे मर्दनि खे औरतुनि खे। अल्लाह ताला तव्हांखे हुकुम कयो आहे, निकाह में तव्हांजी इज़त आहे। अल्लाह जे रसूल फरमायो निकाह करण सां अधु इस्लाम ते अमल कयो वञे थो। जंहिं शख़्स निकाह कयो उहो सम्झे त अधु दीन अधु इस्लाम ते अमल कयईं, बाक़ी उन जे अधु जे बारे में अल्लाह जो ख़ौफ़ रखे। यानी मुकम्मल दीन जो अधु हिसो छा आहे, निकाह में आहे। अहिड़े ई नमूने सां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, पाण फरमाइनि था औरत सां निकाह कयो वेंदो आहे 4 ॻाल्हियुनि जे करे। कंहिं औरत सां शादी कई वेंदी आहे 4 ॻाल्हियूं उन में ॾिठियूं वेंदियूं आहिनि। या उन जे हुस्न ऐं जमाल खे ॾिठो वेंदो आहे, सूंहं खे। ॿियो नंबर पाण फरमायूं त या त हू माल ऐं मिल्कियत वारी दौलतमंद हूंदी आहे। टियों नंबर पाण फरमायूं या त हुनजो ख़ानदान हसब नसब ऊचो हूंदो आहे। चौथों नंबर या त हू दीनदार हूंदी आहे। 4 ॻाल्हियूं पाण फरमायूं, 4 ख़ूबियूं औरत में जंहिंसां मर्द निकाह थो करे। को सोचींदो त ही कहिड़ी बा मालदार आहे, ऐं त मालदार बणिजी वेंदुसि, असां निकाह कयां, हिन जी मिल्कियत मूं वटि अची वेंदी। को सोचींदो आहे त तमामु ख़ूबसूरत आहे, उनजे अख़लाक खे दीन खे न ॾिसंदो, सिर्फ़ु ज़ाहिरी ख़ूबसूरती खे ॾिसंदो, निकाह करे छॾींदो। को ॾिसंदो त आहे कहिड़ी, पर हिन जो हसब नसब ॾिसो, ख़ानदान केॾो इज़त वारो बादशाही ख़ानदान आहे, बादशाही ख़ानदान। सरदार आहिनि, वॾेरा आहिनि, बादशाह आहिनि, इन्हनि जी धीउ आहे, इन्हनि जी न्याणी आहे। ऐं को सोचींदो त दीनदार आहे, नेकोकार आहे, तकवा रखण वारी आहे, अल्लाह जो ख़ौफ़ रखण वारी आहे। भले उन में सूंहं जी ख़ूबी एतिरी न हुजे, माल मिल्कियत न हुजे, हसब नसब वॾो न हुजे, पर इहा ई दौलत दीन वारी अहिड़ी आहे जो मुंहिंजो घर आबाद थींदो, अल्लाह औलाद ॾींदो, औलाद जी तरबियत जेका अमड़ कंदी दीन जे लिहाज़ सां, ॿियो कोई न करे सघंदो। न पीउ उहा तरबियत कंदो जेका तरबियत माउ कंदी आहे पंहिंजे औलाद जी। असां त ॾिसंदा आहियूं हसब नसब ख़ानदान। इमाम ज़हबी रहमतुल्लाह अलैह सियर आलामुन नुबला में वाक़ियो ज़िक्र कयो आहे। हज़रत अबू बकर बिन अबी दाऊद रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हज़रत सईद बिन मुसैयब रहमतुल्लाह अलैह वक़्त जो तमामु वॾो मुहद्दिस हुयो, तक़वा जो मालिक हो। कई हज़ारे शागिर्द उन वटि हदीस जो इल्मु पढ़ंदा हुआ। सईद बिन मुसैयब उन खे वक़्त जे बादशाह नियापो मोकिलियो, मुंहिंजे पुटु वलीद बिन अब्दुल मलिक, उन वक़्तु ख़लीफ़ो हो, ख़लीफ़ो अब्दुल मलिक, उन नियापो मोकिलियो सईद बिन मुसैयब रहमतुल्लाह अलैह वक़्त जे मुहद्दिस जे तरफ़ त मुंहिंजे पुटु वलीद बिन अब्दुल मलिक जे लाइ तूं पंहिंजी न्याणी जो रिश्तो ॾे। सईद बिन मुसैयब इनकार कयो।
मिस्कीन ग़रीब आलिम त हो, मुहद्दिस त हो, मुत्तक़ी त हो, माल कोन हो, मिल्कियत कान हुई। जवाब ॾिनई चई तुंहिंजे पुटु बादशाह आहीं, तुंहिंजो पुटु बि बादशाह आहे, ऐं पंहिंजी न्याणी बादशाह जे पुट खे न ॾींदुसि। केरु आहे जेको अहिड़ा रिश्ता छॾे? वक़्त जो सरदार, वक़्त जो बादशाह, वक़्त जो को वॾेरो कंहिं ग़रीब खां रिश्तो घुरे त उनखे केॾी ख़ुशी थींदी आहे, सभु ॻाल्हियूं विसारे छॾींदो आहे। ऐं मिसकीन ग़रीब मूंखां हिकु वॾेरे सरदार रिश्तो घुरियो आहे। हज़रत सईद बिन मुसैयब जे तरफ़ नियापो आयो ख़लीफ़ा अब्दुल मलिक जो, तव्हां पंहिंजी लख़्त जिगर न्याणी मुंहिंजे पुट वलीद बिन अब्दुल मलिक जे लाइ ॾियो। हज़रत सईद बिन मुसैयब रहमतुल्लाह अलैह जवाब ॾेई छॾियो, चई आउं रिश्तो तव्हांजे घर में न ॾींदुसि। वक़्त जे ख़लीफ़े खे का वरी गुस्सो अची वियो, उनखे सज़ा ॾियणु शुरू कई, घुराई उनखे हज़रत सईद बिन मुसैयब खे ही साइण जे लाइ त हिनखे अहिड़ी सज़ा ॾियां जो ही साइजी वञे, कमज़ोर थी वञे। मूं वक़्त जे बादशाह ख़लीफ़े खे हिन जवाब ॾेई छॾियो आहे, छा मुंहिंजो ख़ानदान मुंहिंजो बादशाही घर आहे, पर हिन पंहिंजी न्याणी न ॾिनी आहे। हज़रत अबू बकर बिन अबी दाऊद फरमाए थो, वक़्त जे ख़लीफ़े उनखे तक़रीबन सख़्त सर्दी में घुराए 100 कोड़ा हयां, पर सईद बिन मुसैयब इनकार कयो। सख़्त सर्दी में बर्फ़ जहिड़ी पाणी ॼमियल जा मटका खणी उनजे मथां न ईंदो हुयो, पर हुन इनकार कयो रिश्ते ॾियण खां। हिकिड़े वक़्तु वेठो आहे हज़रत सईद बिन मुसैयब दर्स हदीस ॾेई रहिया आहिनि, शागिर्द वेठा आहिनि। उन दर्स जे अंदरि हज़रत कसीर बिन वदार रहमतुल्लाह अलैह ईंदा हुया हदीस जो इल्मु हासिल करण जे लाइ। उहे बि हिकु मिस्कीन ऐं ग़रीब घराणे सां ताल्लुक़ रखंदा हुआ। हज़रत सईद बिन मुसैयब जो शागिर्द हज़रत कसीर बिन वदार रहमतुल्लाह अलैह तालीम जे दौरान अची वेहंदा, तालीम हासिल कंदा। कुछ वक़्त खां बाद में अचण बंदि करे छॾियऊं, देर सां अची पहुता। हज़रत सईद बिन मुसैयब रहमतुल्लाह अलैह फरमायो, तोखे छा थियो? काफ़ी ॾींहंनि खां वठी तोखे मूं न ॾिठो आहे दर्स में। हज़रत कसीर बिन वदा रहमतुल्लाह अलैह फरमाइण लॻा, साईं मुंहिंजी घरवारी वफ़ात करे वई, उन परेशानी में आउं अकेलो हुयसि, माण्हू या महिमान आया थे, इन करे आउं दर्स हदीस में अची न सघियसि। हज़रत सईद बिन मुसैयब फरमायो, पोइ तूं छो न असांखे इतलाह कयो? असां बि अचूं हा, तोसां अची शरीक थियूं हा, तोसां ताज़ियत कयूं हा, भला ॾे ख़बर पोइ तो का ॿी शादी कई आहे या न। कि अल्लाह ताला तव्हां ते रहम करे, मूं मिसकीन खे केरु ॾींदो? मूं वटि 2 दिरहम बि न आहिनि, दरहम न आहिनि जो मूंखे केरु रिश्तो ॾींदो। आउं मिसकीन ऐं ग़रीब आहियां, माण्हू त मालदारनि खे रिश्ता ॾींदा आहिनि। हज़रत सईद बिन मुसैयब रहमतुल्लाह अलैह छा फरमायो? शागिर्द शाहिद मौजूदनि चई, वेह, छा तूं चाहीं थो त रिश्तो कयां? जी हा। उन वक़्तु ख़ुतबा मसनून पढ़ण खां पोइ अल्लाह ताला जी हम्द ई सना करे दुरूद पढ़ी, चई मूं पंहिंजी न्याणी जेका ख़लीफ़े अब्दुल मलिक पे घुरी अॼाऊं, तोखे पंहिंजे निकाह में तो तुंहिंजे निकाह में तो ॾेई छॾियां 2 दिरहम हक़ महर। हज़रत कसीर बिन वदा परेशान थी वियो, ख़ुशी जी इंतिहा न रही। ही छा थी वियो? वक़्त जे ख़लीफ़े सज़ाऊं ॾिनियूं, धीअ उन बादशाही घर में न ॾिनई। ही मिसकीन ग़रीब इल्म हदीस हासिल करण वारो, इनखे इन माण्हुनि जी मौजूदगी में इते निकाह पढ़ी ऐं इन जे हवाले करे छॾी, मतिलबु निकाह थी वियो। हक़ महर पंहिंजे तरफ़ां वरी पोइ थो अदा करे।
हज़रत सईद बिन मुसैयब, छो तो वो एतिरो मिसकीन हो, उन वटि 2 दरहम बि न हुआ। निकाह थी वियो हुई, एतिरो ख़ुशि थियो जी साईं हाणे मोकल ॾियो त घर वञा, वञी को इंतज़ाम कयां, हाणे आऊं घरवारी वठी वञा, मुंहिंजे घर जो हाल त अहिड़ो आहे, खाधे खाइण लाइ पूरा ठाम बि घर में मौजूदु न आहिनि, ऐं आऊं मूंखे रोज़ो आहे, आऊं घर थो वञा, इफ़्तारी घर वञी कंदुसि, रोज़े जी हालत में आहे। उतां खां निकितो आहे, सोचुनि में आहे, ख़ुशी तमामु घणी आहे। ख़ुशी इहा, वक़्त जो मुहद्दिस फरमाए थो 40 साल मूं सईद बिन मुसैयब खे मस्जिद ऐं घर खां परे न ॾिठो हुयो। यानी माण्हू घुमंदा आहिनि, फिरंदा आहिनि ॿाहिरि बाज़ारुनि में, होटलनि ते, दुकाननि ते, पर इन अल्लाह जे बाने खे या ॾिसंदोसि मस्जिद में पंहिंजे दर्स ॾींदे शागिर्दनि वटि या घर वेंदा हा। ही उहो शख़्स सईद बिन मुसैयब आहे। अॼु उन पंहिंजी लत जिगर, पंहिंजी न्याणी हाफ़िज़ा, आलिमा, फाज़िला, दीनदार, तक़वा वारी, वक़्त जे ख़लीफ़े वलीद बिन अब्दुल मलिक खां इनकार करे ऐं उनखे निकाह में न ॾिनई, सज़ाऊं बर्दाश्त की, मूं ग़रीब के निकाह में ॾिनी अथसि। हज़रत कसीर बिन वदा रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, घर आयुसि, इफ़्तारी जो टाइम थियण वारो आहे, मूं पंहिंजे लाइ मानी पचाए वरिती, औरत त घर में मूं वटि का बि कान हुई, मूं पंहिंजे हथनि सां मानी तयारु कई, इफ़्तारी जो टाइम आहे, ज़ैतून जे तेल सां उहा मानी खाई, मूं इफ़्तारी कई आहे। अञा रात जो सोचुनि में वेठो आहियां त मुंहिंजो निकाह त थी वियो, रुख़सती कीअं थींदी, कुझु न कुझु त सामान बि हुजे जेको आऊं पंहिंजी घरवारी जे लाइ उन सामान वठी वञा ऐं रुख़सती करे वठी अचां। अञा सोचुनि में आहियां, राति थियण वारी आहे, थोरी ऊंदाही, राति जी तारीख़ी थी त दरवाज़ो त मूं बंदि करे छॾियो हुयो, दरवाज़ो मूं बंदि करे छॾियो त दरवाज़े वॼाइण जो आवाज़ आयो। मूं पुछियो दरवाज़े जे अंदर पासे खां त केरु, मूंखे जवाब ॾिनई सईद आहियां। ऐं सोचणु लॻसि सईद कहिड़ो, फलाणो बि सईद आहे, हू बि सईद आहे, कहिड़ो सईद मुंहिंजे दरवाज़े ते अॼायो आहे। जेॾी महिल दरवाज़ो खोलियां त हज़रत सईद बिन मुसैयब आहे। मूंखे चवण लाइ मूं चयो, साईं तव्हां कीअं आया आहियो, तकलीफ़ करे मूंखे ॿुधायो आहे त आऊं तव्हां वटि हाज़िर थी वञा हा। चई न, मुंहिंजे मथां हक़ आहे त तूं अकेलो आहीं, तूं तन्हा आहीं, तुंहिंजो ॿियो केरु बि कोन्हे को, इन करे आऊं तो वटि आयो आहियां। दरवाज़ो त खोल। दरवाज़ो खोले, पोइ ते पर्दे में उनजी न्याणी वठी दरवाज़े जे अंदरि करे चई, ही तुंहिंजी अमानत आहे, आऊं वापसि थो वञा। इन करे मूं पंहिंजी न्याणी दिया, तूं अकेलो आहीं, तूं छा कंदे, रुख़सती जे लाइ सोचींदे, वलीमे जे लाइ सोचींदे, कपिड़नि जे लाइ सोचींदे, सामान जे लाइ न। इन करे वठी आयो आहियां, हाणे तन्हाई में वही, अकेलो घर आहे तुंहिंजो, इन करे ही तुंहिंजे निकाह में ई मुंहिंजी न्याणी ऐं तुंहिंजी इहा अमानत ॾेई थो वञा। ईअं करे सईद बिन मुसैयब मोटी हलियो वियो आहे। चवे थो हज़रत कसीर बिन वदा रहमतुल्लाह अलैह, उन वक़्तु मूं परेशान त थी वियसि, ख़ुशी बि आहे, पर एतिरी त हयादार उहा हुनजी न्याणी सईद बिन मुसैयब जी मुंहिंजी घरवारी हुई, जो शर्म ऐं हया खां मथे गर्दन करे निहारे त न सघी, ज़मीन ते वेही रही, पट ते वेही रही, घर वारे जे कदमनि में वेही रही आहे। जी मूं चयो छा कयां, जल्दी जल्दी घर जे छत ते चढ़ी वियसि, पाड़े वारनि खे सॾ कयमि। उन्हनि चयो छा थियो? चई ॾांहुं मूं शादी कई आहे, पर मुंहिंजी घरवारी अकेली आहे, इन करे तव्हां पंहिंजूं औरतूं मोकिलियो घर। पाड़े जूं औरतूं डोड़ी आयूं, सभु चई मुंहिंजी अमड़ परे रहंदी, उनखे वञी कंहिं इतलाह कयो, तोखे ख़बर आहे तुंहिंजे पुटु कसीर बिन वदा शादी बि करे छॾी आहे ऐं हू पंहिंजी कुंवार घरवारी वठी आयो आहे। उहा डोड़ी डोड़ी अची पहुती, मूंखे चई वञ ॿाहिरि, दरवाज़े खां ॿाहिरि निकिर, 3 ॾींहंनि ताईं घर में तोखे न आहे अचणो, जेसि ताईं आऊं पंहिंजी हिन धीअ खे तयारु कयां। नुंहं जे बारे में चवे थी, ऐं पंहिंजी धीअ खे तयारु कयां, 3 ॾींहं घर में न अचिजां।
चई अमर चयो जे तो 3 ॾींहंनि जे अंदरि तूं आए त आऊं कॾहिं मुआफ़ न कंदी सई। हीअ हलियो वियो वापसि। 3 ॾींहंनि खां पोइ आयो। 3 ॾींहंनि में हुन सींगार कराई, उनजी घरवारी खे दुल्हन बनाए विहारियो। 3 ॾींहंनि खां पोइ आयो। चई पुट हाणे तोखे मोकल आहे, हीअ तुंहिंजी कुंवार, ही तूं ऐं तुंहिंजो घर आहे। उन खां बाद में चए थो मूं पहिरियों दफ़ो चहिरे खे ॾिठो। उन वक़्तु उहा औरत तमामु नेकोकार, फाज़िला, आलिमा, क़ुरान जी हाफ़िज़ा हुई, हयादार औरत हुई, हर दीन जी ॻाल्हि खे सम्झण वारी औरत हुई। उन खां बाद में महीनों आऊं मदरसे में न वयुसि। हज़रत सईद बिन मुसैयब वरी वापसि निहारियो बि न, ॾिसण बि न आयो, पुछा बि न कयईं। महीने खां पोइ जेॾी महिल दरसे हदीस में आऊं वञी वेठसि, उन दौरान बि जेसि ताईं तालीम जो टाइम हुयो, उन दौरान मूंसां का बि ॻाल्हि न कयईं, बसि सलाम कयमि, सलाम जो जवाबु ॾिनऊं। न पुछाऊं त मुंहिंजी न्याणी कीअं आहे, तुंहिंजी घरवारी, न, सभु हलिया विया। अकेलो जेॾी महिल आऊं हुयसि तेॾी महिल पुछण लॻा, ऐं कसीर ॾे ख़बर, तुंहिंजी घरवारी ठीकु आहे? मूं चयो बिल्कुलु सही आहे। चई तूं ख़ुशि त आहीं? चई अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जे नेमतुनि मां हिन खां वधीक ॿी कहिड़ी नेमत मुंहिंजे मथां हूंदी। ऐं मिसकीन ग़रीब जंहिं शहज़ादी जो रिश्तो वक़्त जो बादशाह पंहिंजे पुटनि जे लाइ पियो घुरे, तव्हां इनकार कयो। अल्लाह उन में हर ख़ूबी रखी आहे दीन जी, ऐं कीअं न ख़ुशि हूंदुसि। उन वक़्तु मूं इजाज़त वरिती त आऊं वञा थो। 40,000 दरहम मुंहिंजे हवाले कई। मिसकीन ग़रीब सादगी में अल्लाह उनखे किथां ॾिना? अल्लाह ताला ॾियण वारो आहे। उन वक़्तु चई तो वटि कुझु कोन्हे, तूं घर खे संभाली या लाज़मी को कारोबार करी, को धंधो करी। 40,000 दरहम मुंहिंजे हवाले कई त ही तुंहिंजे हवाले आहिनि। उन खां बाद में मुंहिंजे चवण जो मतिलबु छा आहे? दीनदार खे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां 4 ख़ूबियूं त औरत में ॾिसंदव। 3 ख़ूबियूं त मूं ज़िक्र कयूं दुनिया जे लिहाज़ सां, हुस्न जमाल आहे, उनजो हसब नसब आहे, माल ऐं मिल्कियत आहे। पाण फरमायो अगरि तव्हां तरजीह ॾियो त दीनदारी खे तरजीह ॾियो, दीन ॾे तवजह ॾियो। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन असांखे हर हाल में असांजे दिलनि में तक़वा पैदा करे, ख़ुशी हुजे, ग़मी हुजे, अल्लाह जे रसूल जे सुन्नत जे मुताबिक़ असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।